रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार। सिंध में पानी जी संगीन खोट बरक़रार आहे। इन तारीख़ी खोट सबबि हूअं त सॼी सिंध मुतासिर थी आहे। सॼी सिंध में ज़राअत ठहियो, इंसाननि तोड़े जानवरनि लाइ बि पीअण जो पाणी मुयसरु न आहे। पर सभ खां वधीक छाकाणि त पोछड़ वारो ज़िलो आहे, बदीन सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। ऐं बदीन ज़िले में सभ खां वधीक जेका तबाही आई आहे उहा मलकानी शरीफ़ वारे इलाइक़े में आई आहे। न रुॻो मलकानी शरीफ़ पर पसगिदाई वारो समूरो इलाइक़ो तबाही कंदी ते पहुची वियो आहे। रोड़ी कैनाल जी टेल जो ई इलाइक़ो आहे। ख़ैरपुर गंबो सब डिवीज़न में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पाणी नाहे पहुची सघियो। नतीजे में जेके सवें एकड़नि जा ज़मींदार हुआ हाणे उहे मज़दूरियूं करण लाइ तयारु आहिनि, छाकाणि त ज़रई आमदनी बंदि थी चुकी आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जॾहिं सवें एकड़नि जा ज़मींदार ई मज़दूरियूं करण ते मजबूर हुजनि त आबादगारनि जो हारियुनि जो छा हाल थियो हूंदो। बहरहाल उते छा सूरत हाल आहे वधीक आगाह कंदो असांजो बदीन ज़िले जो रिपोर्टर यूनिस बकारी। जी इरफान, बिल्कुलु बदीन में पाणी जी सूरत हाल इंतहाई ख़राबु आहे। पाणी आहे ई कोन। अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम हिन खां अॻु में बि पाण करे चुका आहियूं, पर अॼु जेको अव्हांखे स्पेशली असां जेका आवाम जूं आहूं ऐं दाहूं ॿुधायूं पिया उहे तालके टंडे बागे जे उन्हनि इलाइक़नि जी जिते पीअण जो पाणी बि कोन्हे। ख़ासि तौर ते मलकानी शरीफ़ जा जेका आवाम आहे उहा सरापा एहतिजाज रही आहे। ऐं मलकानी शरीफ़ जेको आहे उहो अहिड़ो इलाइक़ो आहे जेको पाणी जे न हुजण जे करे सख़्तु परेशानी मां गुज़री रहियो आहे। ऐं मलकानी शरीफ़ गुज़िरियल 5-7 सालनि खां पाणी जी शदीद किल्लत ऐं खोट जे करे ऐं उते को फ़सुलु त कोन थो थिए, उते को अनाज त कोन थो थिए, उते जा जेके मालवंत मारू आहिनि उन्हनि जे जानवरनि खे पीअण जो पाणी बि हाणे कोन थो मिले। पर अफ़सोस त इहो आहे जो वाटर सप्लाई केतिरनि ई सालनि खां सुकल आहे। पीअण जो पाणी उते नथो अचे, जंहिं करे उते जा जेके माण्हू आहिनि, रहवासी आहिनि, उहे लॾ पलाइण ते मजबूर आहिनि। इरफान, तव्हांखे इहो बि ॿुधायूं त उते जा जेके आबादगार आहिनि जिनजी 500 एकड़ बनी आहे, 1000 एकड़ बनी आहे, उहे बि मज़दूरी करण जे लाइ तयारु आहिनि। छो त उहे माण्हू जॾहिं उन्हनि जो फ़सुलु नथो थिए त पोइ यकीन ॼाणो त उन्हनि जो वक़्तु बि कोन थो गुज़रे। उन्हनि जा बच्चा त उहा सुठी आला तालीम बि हासिलु नथा करे सघनि, उन्हनि जो पेट गुज़र बि नथो थी सघे। असां तव्हांखे फुटेजिस में ॾेखारियूं पिया मलकानी शरीफ़ ऐं आसपास जे इलाइक़नि में पाणी जी एॾी त खोट आहे जो हिते जा माण्हू मुसलसल दाहींदा रहिया आहिनि, छाकाणि जो ही पुछड़ी वारो इलाइक़ो आहे। ऐं बदीन जूं जेके टेलूं आहिनि, टेल जा जेके आबादगार आहिनि उहे हाई लेवल ते हींअर ॾुखियो वक़्तु गुज़ारनि था। असां जेकॾहिं बदीन ज़िले जे 4 तालुक़नि जो ज़िक्र करियूं त उन में शहीद फाज़िल राहू गोलारची, उन सां गॾोगॾु बदीन तालुको, टंडो बागो तालुको ऐं तलहार तालुको, इहे उहे इलाइक़ा आहिनि जेके शदीद पाणी जी खोट आहे। हाणे त ईअं थियो आहे त मातली जी देह कांहेरी ऐं जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उते बि ख़ुश्क साली आहे, कहत साली आहे, जंहिंजे करे उते जा माण्हू लॾ पलाइण ते मजबूर आहिनि। ऐं असां हेसी ताईं आवाज़ टेलीविज़न तां रियल इशूज़ में इन इशू खे बार बार खणंदा रहिया आहियूं, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त आवाम जे आहुनि ऐं दाहुनि खे ॿुधण जे लाइ हिते केर बि कोन्हे। नाज़रीन, असांजो बदीन ज़िले जो रिपोर्टर यूनुस बकारी मलकानी शरीफ़ तोड़े ॿियनि इलाइक़नि में पाणी जी शदीद खोट सबबि जेका सूरत हाल पैदा थी आहे उन हवाले सां आगाह करे रहियो हो। इन्हनि इलाइक़नि में तव्हांखे ॿुधायूं त हाणे पीअण जो पाणी बि मुयसरु न आहे ऐं वॾे पैमाने ते लॾ पलाण शुरू थी वई आहे। आबादगार उतां जा मक़ामी रहवासी पाणीअ लाइ सख़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि, पर आपाशी अमलदारनि मथां, उतां जी इंतिज़ामिया मथां, सीडा अमलदारनि मथां को बि उन जो असरु नथो पवे। अहिड़नि ई कुझु मक़ामी रहवासियुनि सां, उतां जे आबादगारनि सां असांजे रिपोर्टर ॻाल्हि ॿोल कई। हू पंहिंजी दर्द कथा कीअं था ॿुधाइनि, अचो त ॿुधूं। असां ख़ैरपुर गंबो सब डिवीज़न खे सिर्फ़ु रोड़ी मञा खपे थो 800 क्यूसेक, जेको असांजी डिवीज़न खे नथो मिले। फराव रेगुलेटर खां हेठि 8 शाखूं आहिनि जेके मुकमल सुकी तबाह थी वियूं आहिनि। 1 लख एकड़ एराज़ी जेका तबाह, बंजर ऐं बर्बाद थी वई आहे। माण्हू लॾ पलाइण ते आहिनि, घणा त माण्हू लॾे विया आहिनि, ॿिया बि अनक़रीब लॾण में आहिनि। ख़ुदारा असीं चऊं था त जेके बि ही वॾा आमी बाअसर माण्हू ऐं बाअसर ऑफिसर ऐं भोतारनि जा कमदार थियो वेठा आहियो, असांजो हिसे जो पाणी असांखे ॾियो जीअं त असांजी बचनि जी रोज़ी थिए, असीं बचनि जी रोज़ी कमाए सघूं। असांजा बच्चा लॾ पलाण में ऐं पंहिंजे तरफ़ां चवां थो 300 एकड़ जो ज़मीनदार आहियां,
पर मोटरसाइकिल जे तेल में मजबूर आहियां, बच्चा पढ़ाए कोन सघिया आहियूं ऐं असां सां एॾी नाइंसाफ़ी आहे। हींअर बि 220 खां वठी हिन खाटी खणाई आहे फराए ताईं, पर नाले ख़ातिर खणाई अथनि ऐं कुझु माण्हुनि जे चवण ते कुझु टुकड़ा चरखेले खां वठी कामारे ताईं हिकिड़ो लपो किथे कोन हणायो अथनि। ऐं अॼु पाणी असां वटि जेको वॾो हिननि ॿोॾ कई आहे, जेको दुंबालो 8 फुट थिए थो त वरी कलाक खां पोइ पुछूं त चयो त 7.5 फुट थी हलियो। पर पाणी पड़तालूं वरी असां हिन ज़िद था कयूं, पड़तालूं वरी अची बंगार जी कंदा, अयलपुर जी कंदा, बागे मैनर जी कंदा, खैरपुर जे टेलनि जी कंदा, बाबा ही टां था कनि, हिन पड़तालूं कर त पड़ताल बि टने अलायर में करायो न, जिते केलो आहे, कमांद आहे, अंबनि जा बाग आहिनि। 100 एकड़ जी जाइ ते हू 500 एकड़ था पोखीनि, छो जे 400 एकड़ जी ॿी बि ग़रीबनि जी मञी पिया उहो ई मेले चलियो पोखियो वेठा आहिनि। जा असां सां तमामु नाइंसाफ़ी आहे। हिन ख़रीफ़ जी सीज़न में ऐं दावा सां चवां थो, इरीगेशन खे चैलेंज सां चवां थो त 15 मार्च खां वठी अॼु ॾींहं ताईं तक़रीबन 4,75,000 क्यूसिक जेको आहे पाणी रोड़ी कैनाल खणी चुको आहे। मगर उन ई मां जेके फराए जा आबादगार आहिनि, जेके डिस्ट्रिक्ट बदीन जा रोड़ी कैनाल जे टेल ते आबादगार आहिनि, उहे सब डिवीज़न खैरपुर गंबोजा हुजनि, जरकस, खोसकी, बंगार, खैरपुर, बागो, आयलपुर, सांगी ऐं जरकस, इन्हनि जे टेलुनि जे आबादगारनि खे पाणी पंहिंजे हिसे जो न मिलियो आहे। इन 4,75,000 एकड़ जेको क्यूसिक पाणी खयो वियो आहे, इन ई मां फराए जो सिर्फ़ु जेके असांजूं 3 शाखूं आहिनि 1 लख एकड़ एराज़ीअ जो, इन्हनि जो पाणी तक़रीबन 19,000 क्यूसिक हिसो थिए थो। जेका पंजाब खां खोट आहे उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे, चश्मा जहलम लिंक कैनाल खणे थो उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। जेको सिंध में पाणी पहुचे थो, जेको रोड़ी कैनाल जे गेटनि खां टपी अचे थो, उनजो हिसाबु किताबु हिकिड़ी अलॻि शइ आहे। उन में 19,000 क्यूसिक जेके आहिनि फराए जा चवनि था जेके ग़ाइबु कया विया आहिनि। ईअं तसवुरु कयो त रोड़ी कैनाल जो मुंहुं जेको आहे असांजे शाखनि में 48 कलाक हले, तॾहिं बि असांजो हिसो अञा रोड़ी कैनाल में बचंदो। असां वटि हिते ॿोॾि जो तसवुरु थी वञे। 3 महीननि खां पाणी बंदि आहे मुकमल। पाणी जूं खोटूं त काफ़ी वक़्त खां रहियूं, पर हिन वक़्तु 3 महीना मुकमल थिया आहिनि, पाणी असां वटि सफ़ा कोन्हे को। माण्हुनि जी माशी जेका हालत आहे सा बदहाली आहे, माण्हू मजबूर थी विया आहिनि, परेशान थी विया आहिनि त हाणे असीं कहिड़े पासे वञूं। हेॾो ज़ुल्म, हेॾो नाहक। असांजे पट हिन में ॿाड़ी बनी जी नाहे पुखियल, असां वटि पीअण जो पाणी कोन्हे। हक़ीक़त में माण्हू माल खारा पाणी आहिनि, माल जेके हिन खां हाणे माल जो हाल अहिड़ो आहे जो हीअं लुॾे पियो, खारो पाणी पी 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 माल जेको सो तंग थी वियो आहे, हाणे मरण ते आहे। इंसान पखी पखण सभु तबाह पिया थियनि, को ॿुधण वारो कोन्हे। रोड रस्ता हर इदारे खे ही एरीगेशन वारा त हुअं ई जेके से मिली भगत करे मुंड जा ज़मीनदार उन्हनि खे पाणी विकिणे ॾियो वेठा आहिनि। हेठि टेल ते तबाह पिया थियूं त असीं पिया थियूं, हुननि जो पघार खड़ो, ॿियो जेको पाणी जो पैसो मिले एरीगेशन वारनि खे रोकड़ो पियो मिले। असां वटि ज़ुल्म आहे, असीं भला कंहिंखे चऊं। हीअ ईअं सम्झो वेठा आहिनि त फराए खां हेठि ईअं सम्झो त नोगो एरिया आहे, हीअ तक़रीबन लोअर सिंध बदीन ताईं। पर ख़ासि करे असां पंहिंजी ॻाल्हि कंदासीं त दुंबाले खां हेठि फराए ताईं तमामु संगीन हालत आहे। ख़ुदारा इन्हनि हुकुमराननि खे, इन एरीगेशन वारनि खे इहो ई अर्ज़ु आहे, ख़ुदा जा बंदा अवां ख़ुदा जा ख़लक़ियल आहियो, तव्हां एशियन गाॾियुनि में चढ़िया वतो, तव्हां राति जो एशियन में था सुम्हो। हिन टेल जे ज़मीनदारनि जो जीअण ई जंजाल आहे, जिन्हनि जूं ज़मीनूं ख़ैराबाद थी वियूं। माल जे लाइ चारो कोन्हे, माल जे लाइ पीअण जो पाणी कोन्हे, खारो पाणी पी इंसान मरनि पिया। माल जेके आहिनि से अबराथी ज़ईफ़ थी विया आहिनि, माण्हुनि सां ज़ुल्म आहे, केरु ॿुधण वारो कोन्हे। ऐं बाक़ी शाख जी खाटी ते ज़ोर आहे, पाणी आहे कोन को, शाख जी खाटी ते ज़ोर आहे। अड़े बाबा खाटी को मसइले जो हल आहे छा? 3 महीननि खां असां वटि पाणी कोन आयो। हुन खां अॻु में जेको चेट में पाणी ॾिनो, उन खां पोइ जेको पाणी जीअं बंदि थियो, उन में जेका असां आबादी पोखीसीं, थोरी घणी मिर्च फुटी कमांद उहो सॼो माना डैमेज थी वियो। पाणी असांजे ॿनियनि ताईं पुॻो ई कोन पियो। उन खां पोइ पीअण जो पाणी कोन्हे। पाणी आहे हींअर असांजो जेको बि पीअनि पिया, मथे कंडियारो आहे, सकरंड आहे, उॾेरो लाल आहे, टंडो अलायार आहे, चांग ताईं पाणी महदूद आहे। जिते बोतारनि जूं ज़मीनूं आहिनि, MNA MP जूं बनियूं आहिनि, उते पाणी खे हैंड ओवर करियो, उते ॿधियो, पाणी खे ॻंढा ॾियो। इहे कमदार जेके AC चीफ इंजीनियर जेके बि उन्हनि जा कमदार आहिनि, उन्हनि जी हल ई कोन थी। पाणी उहो ई
पीअनि पिया जेके मुंड जा ज़मींदार आहिनि। हिकिड़ा पैसनि एवज़ पीअनि पिया, हिकिड़ो सियासी एवज़ पीअनि पिया, पोइ सिफ़ारिश ते पीअनि पिया। पाणी सॼो उते या इन्हनि टिनी डिवीज़ननि में, बाक़ी पाणी हेठि असां ताईं पाणी पहुचे ई कोन थो। असीं लॾ पलाण ते मजबूर आहियूं। नाज़रीन, ही हुआ मलकानी शरीफ़ जा कुझु आबादगार ऐं उतां जा मक़ामी रहवासी जेके पंहिंजी दर्द कथा बयानु करे रहिया हुआ। संदनि ॻाल्हियुनि मां उतां जो सॼो मंज़रु तव्हां आॾो अची वियो हूंदो त केॾी तबाही अची चुकी आहे। पर अफ़सोस जो सिंध सरकार उतां जी इंतिज़ामिया हिन मामले खे संजीदा वठण लाइ तयारु न आहे। इंतिज़ामिया जी इन मामले ते केतिरी संजीदगी आहे, इन हवाले सां अचो त डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज़ जी ॻाल्हि ॿोल ॿुधूं। पीपल्स पार्टी जी मरकज़ी आला क़यादत जी महिरबानी आहे, जिन ईद ॾींहंनि में फरवानी सां असांखे पाणी एक्स्ट्रा पाणी असांखे मिलियो, जंहिंमो असां ड्रिंकिंग वाटर जी सहूलियत ॾेई सघियासीं माण्हुनि खे। जेको असांजा पब्लिक हेल्थ जा या प्राइवेट या असांजा गवर्नमेंट जा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा पॉन्ड्स हुआ या जिथे रिजर्वायर्स हुआ, उहे असां भरे सघियासीं। हीउ जेको पाणी हींअर हले पियो, इहो रोटेशन तहत अचे थो। तव्हांखे सॼी ख़बर आहे त मथों खां जेको पाणी ईंदो त उहो टेल ताईं पुॼे पुॼे उन में काफ़ी सारियूं। हाणे बि टियों चौथों ॾींहुं असां वटि रेंजर्स जो असां हिकिड़ो ऑपरेशन करायोसीं अक्रमवा ते, जंहिंमें काफ़ी सारो इलीगल जेके वाटर कोर्सिस हुआ उहे बंदि करायासीं। असांजी प्रायोरिटी पहिरियों पीअण जो पाणी आहे। जीअं असां ड्राउट या अहिड़ी ॿी कंहिं सूरत हाल में न वञूं, उनखां पोइ इनशाला मथों जो जेको असांखे इंफॉर्मेशन आहे 10 खां 12 ॾींहंनि में काफ़ी सारो पाणी इनशाला अची वेंदो, जंहिंमें असांजा आबादगार ॿाहिरि बि मुस्तफ़ीद थींदा ऐं इहो जेको कैफ़ियत हूंदी हर जाने वाली इहा ख़तमु थी वेंदी इनशाला। नाज़रीन, डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज़ सां असांजे रिपोर्टर यूनुस बकारी ॻाल्हि ॿोल कई। आगा शाहनवाज़ पहिरीं त पीपल्स पार्टी जी क़यादत जो तमामु घणो थोरो मञियो त हुन ईद जे ॾींहंनि में घटि बदीन वासियुनि खे पीअण जो पाणी फ़राहम करे मथनि वॾो थोरो कयो। उनखां पोइ संदसि चवणु आहे, जेको हर कंहिंजो बयानु आहे, हर सरकारी अमलदार, हर सियासी अॻुवान जो बयानु आहे त पाणी त किथे बि मुयसरु न आहे, पाणी जी त मथां खां खोट आहे। गॾोगॾु हुन उमेद इहा ॾेखारी आहे त ईंदड़ 2 हफ़्तनि ताईं पाणी पहुची वेंदो ऐं सूरत हाल बहितर थी सघे थी। असांजी दुआ आहे, असीं उमेद कयूं था त ईअं ई थिए ऐं सिंध में हीअ जेका सोकड़े वारी सूरत हाल आहे उनजो जल्द खां जल्द ख़ात्मो थी सघे। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।